सिंध सरकार तरफा कच्चे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन सेफ सिटी प्रोजेक्ट ते कम तेज करण ऐं सीटीडी के वधीक सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ अमन अमान बाबति आला सतही इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि जी शिरकत कई आहे। वॾे वज़ीर पारां कच्चे में मुक़रर पुलिस एहलकारनि खे जदीद हथियार हलाइण जी तरबियत ॾियण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सीटीडी रीजनल कॉम्प्लेक्स लाइ 2.8 अरब रुपया ॾियण जी बि मंज़ूरी ॾई छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त सेफ सिटी प्रोजेक्ट लाइ कम तेज़ करणु चाहिनि था। आईजी सिंध सेफ सिटी मंसूबे लाइ ज़रूरी सहूलियतूं फराहम करे। अहम ख़बर हम असां शेयर कयूं पिया। सिंध सरकार तरफ़ा कच्चे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन ऐं सेफ सिटी प्रोजेक्ट ते कम तेज़ करण ऐं सीटीडी खे वधीक सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ अमन अमान बाबति आला सतही इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि शिरकत कई आहे। वॾे वज़ीर पारां कच्चे में मुक़रर पुलिस एहलकारनि खे जदीद हथियार हलाइण जी तरबियत ॾियण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सीटीडी रीजनल कॉम्प्लेक्स लाइ 2.8 अरब रुपया ॾियण जी बि मंज़ूरी ॾई छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त हू सेफ सिटी प्रोजेक्ट लाइ कम तेज़ करणु चाहिनि था। आईजी सिंध सेफ सिटी मंसूबे लाइ ज़रूरी सहूलियतूं फराहम करे। सिंध सरकार तरफा कच्चे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन सेफ सिटी प्रोजेक्ट ते कम तेज़ करण ऐं सीटीडी खे वधीक सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ अमन अमान बाबति आला सतही इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि शिरकत कई आहे। आम ख़बर हम असां शेयर कयूं पिया। सिंध सरकार तरफा कच्चे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन सेफ सिटी प्रोजेक्ट ते कम तेज़ करण ऐं सीटीडी खे वधीक सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठ अमन अमान बाबति आला सतही इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन, घरू वज़ीर ज़ियाउल लंजार ऐं ॿियनि शिरकत कई आहे। वॾे वज़ीर पारां कच्चे में मुक़रर पुलिस एहलकारनि खे जदीद हथियार हलाइण जी तरबियत ॾियण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सीटीडी रीजनल कॉम्प्लेक्स लाइ 2.8 अरब रुपया ॾियण जी मंज़ूरी ॾई छॾी आहे।